नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ से जामशोर में सिंध यूनिवर्सिटी में सेंट्रल लाइब्रेरी वट शागिर्द धुरन में झेड़ो थियो आहे। झेड़े दौरान शागिर्दन जो एक ॿिए ते लतुर ऐं मुक्कुन जो वसकारो थियो आहे। हवाई फायरिंग पिण कई वई आहे। झेड़े में इंग्लिश शोबे में 3 साल जो शागिर्द आमिर खोसो, आईआर शोबे जो इफ्तिखार डोंकी ऐं दाऊद उमरानी ज़ख्मी थी पिया आहिनि। मुतासिर शागिर्द जे साथी शागिर्दन जो सिंध लॉजी वट इंडस हाईवे ते धरणो हयो वियो आहे। इंडस हाईवे ब्लॉक हमलो कंदड़ शागिर्दन के गिरफ्तार करण जो मुतालबो पिण कयो वियो आहे। पुलिस ऐं सिक्योरिटी अमलदारन जो शागिर्दन सां ॻाल्हियूं कयूं वयूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अपडेट कंदासीं नाज़रीन मां जामशोर मां। सिंध यूनिवर्सिटी में सेंट्रल लाइब्रेरी वट शागिर्द धुरन में झेड़ो थी पियो आहे। झेड़े दौरान शागिर्दन जो एक ॿिए ते लतुन ऐं मुकुन जो वसकारो कयो आहे। हवाई फायरिंग पिण कई वई आहे। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे जामशोर मां धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर रहीम बख्श बलोच। जी रहीम बख्श, छा अपडेट्स आहिनि वटि इन बाबति? जी बिल्कुल, कायनात सिंध यूनिवर्सिटी जामशोर में सेंट्रल लाइब्रेरी वट शागिर्दन जे 2 धुरन में झेड़ो थियो आहे। झेड़े दौरान शागिर्दन जो एक ॿिए ते लठूं ऐं मुकुन जो वसकारो ऐं हवाई फायरिंग भी थी आहे। झेड़े में इंग्लिश शोबे जे में 3 साल जो शागिर्द आमिर खोसो ऐं आईटी शोबे जो इफ्तिखार डोंकी ऐं दाऊद उमरानी ज़ख्मी थी पिया आहिनि। मुतासिर शागिर्दन जो साथियुनि समेत जेको आहे सो सिंध लॉजी वट इंडस हाईवे ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो आहे। धरणे सबबि इंडस हाईवे ब्लॉक हुजण करे सवें जेके गाॾियूं आहिनि उहे बीहजी वियूं आहिनि। शागिर्दनि जो चवणो आहे त हमलो कंदड़ जेके शागिर्द आहिनि उन्हनि खे फिलफोर गिरफ़्तार कयो वञे। पुलिस ऐं सिक्योरिटी अमलदारनि जो शागिर्दनि सां ॻाल्हियूं कामयाब थियूं आहिनि, जंहिं बाद रोड खे खोलियो वियो आहे। जंहिं बाद हिन वक़्तु बि शागिर्दनि जो जेको आहे वॾो जेको हुजूम आहे उहो सेंट्रल लाइब्रेरी वटि गॾु थियल आहे। जी ठीकु आहे रहीम बख्श, तव्हांजी वॾी महिरबानी तफ़सील बाबति अपडेट करण लाइ।